उनके मां गुज़ारिश कंदुसि त असांजे चैनल खे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी रहंदी। इंशाअल्लाह असां मिलंदासीं वरी अवां सां आचर जे ॾींहुं, त ॾिसणु न विसारिजो। नात ख़ान शुकत हुसैन जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करणु न विसारिजो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? अल्लाह सिंह कंदो जिते हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो सदाईं ईअं ई खिलंदा मुस्कुराईंदा रहियो। जेके मुंहिंजे चैनल ते नवां आहियो, मां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त असांजे चैनल खे लाइक कमेंट शेयर ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। त दोस्तों अॼु अव्हांखे लाज़मी आहे त अॼु आचर जो ॾींहुं आहे ऐं कोशिशि कई आहे त तव्हांखे आचर जे ॾींहुं मां कुझु ॿाहिरि मतिलबु त महफ़िलुनि में सदाईं महफ़िलूं तव्हांखे ॾेखारींदा आहियूं, नात ख़ानी ॾेखारींदा आहियूं, पर अहिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे जेको अव्हांखे आचर जे ॾींहुं अव्हांखे बिल्कुलु बि ॿाहिरि आउटडोर तव्हांखे इंशाअल्लाह नातूं बि दोस्तनि खां ॿुधंदासीं। जेके दोस्त असां सां मुहबत में ईंदा हुननि खां ॿाहिरि वेही करे नातूं अव्हांजे लाइ रिकॉर्ड कंदासीं। असांजी कोशिशि इहा आहे त अव्हांखे नई शइ पेश कयूं जेका अव्हांखे वणे, छो जो हर शइ जेका कंहिं में नवाण हूंदी आहे यकीनन उहा ई वणंदी आहे। ऐं कोशिशि कयूं था तव्हांखे जेको आहे सो दोस्त जेके ॿाहिरि रहनि था, ॿराड़ियुनि में रहनि था, या ॿराड़ी जो जेको माहौल आहे, या जेका ॿाराड़ी जी जेका हिकिड़ी लुक आहे, जेको हिकिड़ो ॿराड़ी जो माहौल हूंदो आहे, उहो अव्हांखे ॾेखारियूं, जंहिंमें अव्हांखे यकीनन मज़ो ईंदो। वरी उन में गॾु गॾु नात ख़ानी हुजे त छा ई ॻाल्हि कजे। त असांजी इहा कोशिशि आहे। मां चाहींदुसि त जेके बि दोस्त आहियो असांखे हिन कम में सपोर्ट कयो, सब्सक्राइब कयो चैनल खे, वीडियोज़ खे लाइक कमेंट शेयर कयो। इंशाअल्लाह हर आचर जे ॾींहुं अव्हांखे कोशिशि कंदुसि त अव्हांखे को न को नात ख़ानी ईअं ॿाहिरि ॿराड़ी में कंहिं अहिड़ी लोकेशन ते जिते सावक ऐं ख़ुशबू हुजे, जेका अव्हांखे मज़ो बि अचे सनाखानी सां गॾु। अव्हांखे लोकेशन बि इंशाअल्लाह वणंदी ऐं उहा लाइव जेका असां अव्हांखे नात रिकॉर्ड करे ॿुधाईंदासीं। त जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आहियो, उन्हनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त असांजे चैनल खे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी रहंदी। इंशाअल्लाह असां मिलंदासीं वरी अव्हां सां आचर जे ॾींहुं, त ॾिसणु न विसारिजो। नात ख़ान शुकत हुसैन जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करणु न विसारिजो।